बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हम हैं मेहदी रज़ा शाही। हमारी सी रहा जो यूट्यूब ऐं फेसबुक चैनल जो नालो आहे सिंध रिपब्लिक। काफ़ी वक्त खां सोशल मीडिया ते हूअं हिकिड़ी मुहिम हली रही आहे जंहिंमें ख़ासि तौर ते कराची में या ॻाल्हि ज़्यादा फैलियल बि आहे या हिकिड़ो फैक्ट बि थी चुको आहे। ऐं ईअं न आहे सिर्फ़ु मफ़रूज़ आहे या प्रोपेगेंडा आहे। उहो इहो आहे त कराची पाकिस्तान जो सभिनी खां वॾो शहर आहे, बल्कि एशिया जे वॾनि शहरनि में उनजो शुमार थो थिए। इंडिया खां पोइ कराची ई पाकिस्तान जो सभिनी खां वॾो शहर आहे। सिंध जो कैपिटल आहे, मेट्रोपॉलिटन सिटी आहे। कराची में जॾहिं मींहुं पए थो त अधु खां अधु आबादियूं ॿुॾियूं वञनि, यानी घर जो हिकिड़ो पोर्शन आहे त उनजो जेको आहे सो कंध ताईं पाणी भरिजो वञे। उन्हनि जे टॉयलेट्स खां वठी उन्हनि जी हर शइ नाकारा थियो वञे। लाइट जे थ्रू माण्हुनि खे करंट लॻी माण्हू मरी था वञनि। ऐं डेवलपमेंट्स आहे कोन, को उन जो को निज़ाम न आहे, को जेको आहे सो उनजी निकाली जो सिस्टम न आहे। बारिशूं अचनि थियूं त असांजा जेके इलेक्टेड नुमाइंदा आहिनि या जेको असांजी चरियनि जे टोलनि जा जेके लीडर आहिनि उहे पोइ चवंदा त जब बारिश आता है तो पानी आता है, जब ज़्यादा बारिश आता है तो ज़्यादा पानी आता है। त पोइ उहो वरी इहो कमु था कनि त माना डेवलपमेंट ऐं जेको हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर आहे कराची जो, उनखे बिल्कुलु ई तबाह करे छॾियो वियो आहे। न कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट थो मिले। हालांकि मेट्रोपॉलिटन सिटीज़ में पब्लिक ट्रांसपोर्ट मस्त हूंदो आहे, छो जो एतिरी कंहिं बि दुनिया जे शहरनि में कंहिं बि शहरनि में एतिरी कैपेसिटी न आहे हूंदी जो अगरि पर पर्सन को माण्हू गाॾी रखणु अफोर्ड बि करणु चाहे त उहा गाॾी उनजो रोड एतिरा कंहिं बि दुनिया जे मुल्क में एतिरा नथा थी सघनि जो 2-3 करोड़ जो शहर हुजे ऐं उते हर माण्हू ॾे पंहिंजी गाॾी हुजे ऐं गाॾी खणी रोड ते निकिरे ऐं उन लाइ फैसिलिटीज़ थी सघनि। छो जो एतिरियूं गाॾियुनि जो लोड हलण वारा रोड ई नथा ठाहे सघजनि। एतिरा विकिरा रोड, एतिरे विकिरे शाहराऊं नथियूं ठही सघनि जंहिं लाइ जेको आहे हर माण्हू पंहिंजी गाॾी खणी निकिरे। इन जो हल सुधरियल दुनिया जेको आहे, जेका फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज़ आहिनि, उन्हनि इहो कढियो त पब्लिक ट्रांसपोर्ट सस्तो, मयारी ऐं बहितरीनु ट्रांसपोर्ट जो निज़ाम उन्हनि मुतारिफ़ करायो त माण्हू ख़ुदि ई जेको आहे सो उन्हनि खे पंहिंजी गाॾियुनि खे घर बीहारे पब्लिक ट्रांसपोर्ट जे थ्रू पंहिंजी जायुनि ते वेंदा। ऐं इन में हिकिड़ी उहो कोटेशन बि हुई त सुधरियल या अमीर मुल्क उहे न आहिनि जिते जेको आहे सो ग़रीब जेको आहे सो पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र करे, बल्कि सुधरियल या अमीर मुल्क उहे आहिनि जिते अमीर बि पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र करे। त उन्हनि मुल्कनि में जेको अमीर बि हूंदो आहे, जेको गाॾी रखी सघे थो, जेको सभु कुझु करे सघे थो, उहो बि प्रिफर इहो कंदो आहे त केरु गाॾी कढे केरी करे ऐं जेको आहे सो मेट्रो में या फलाणे में टिकट वठां थो ऐं फलाणे हंधि पुॼी वेंदसि। इहो बुनियादी फैसिलिटीज़ ॾियणु गवर्नमेंट जी, रियासत जी, हुकूमत जी ज़िम्मेदारी हूंदी आहे। 18वीं तरमीम खां पोइ कराची जो सॼो इख्तियार सिंध हुकूमत ॾे आहे। ऐं तव्हां ॾिठो त हर मॉनसून, हर 2-3 सालनि खां पोइ हिकिड़ो हैवी मॉनसून जो जेको आहे सिलसिलो शुरू थींदो आहे ऐं कराची हैदराबाद ॿुॾी वेंदा आहिनि। ऐं पोइ असांजा जेके वरी माना चवंदा आहिनि न त जीअं हींअर बोड आई, बोड में इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे त हथरादो कई इलाइक़नि खे ॿोड़ियो वियो ताकी आलमी इमदाद जेका आहे उहा हासिलु कजे। त मूं तॾहिं बि पंहिंजी सलाह वारी वीडियो में इहा ॻाल्हि कई त ॾिसो कि जंहिंजे घर में जेको आहे सो कंध जेतिरो पाणी बीठो हुजे ऐं तव्हां वीडियो शेयर कयो त उहो अमरीका जी फलाणी रियासत में जेको आहे सो सन 1947 खां 2 साल पहिरीं सन 1945 में जेको आहे सो सैलाब आयो त उते बि इहो ई सूरत हाल हुई त कराची ॿुॾो त छा थी पियो। मुंहिंजो अगरि इहा ई ॻाल्हि तव्हां लाइ केरु चए हा जॾहिं तव्हां 6-8 महीना पहिरीं, साल पहिरीं ॿुॾा पिया ऐं तव्हां लाइ माण्हू चवनि हा, कराची जा माण्हू या किथे जा बि माण्हू इहो चवनि हा त ख़ैर आहे सैलाब में त कई ॿुॾी विया, क़ौम आद ऐं समूद खे अलाह साईं तबाही बर्बादु करे छॾियो, अलाह साईं कई क़ौमुनि खे सैलाबनि में ज़िलज़िलनि में मारे छॾियो। त इहो ख़ैर आहे, इहो बि जेको आहे सो को नऊं शइ त कान्हे का, ईअं न आहे हूंदो। असां जेको आहे सो उन्हनि माण्हुनि जी इमदाद कंदा आहियूं, हमदर्दी कंदा आहियूं ऐं इहे ई जेके कराची जा माण्हू आहिनि इन्हनि ई तव्हांजी मदद पे कई। JDC, ईदी, चीपा ऐं कई फलाई तंज़ीमुनि तव्हां लाइ
चैरिटी ऑर्गेनाइज़ेशन्स तव्हां लाइ डोनेशन्स कलेक्ट कयूं ऐं तव्हां लाइ मोकिलियूं, जॾहिं तव्हांजा पंहिंजा चूंडियल नुमाइंदा नज़र न पिया आया ऐं तव्हांजे चूंडियल नुमाइंदनि चयो पिए त हीउ जेको सिंध हीउ ॿुॾी वई आहे त वेनिस जो मंज़र पई पेश करे। छो वेनिस में बि ॿिन्हिनि पासे घर हूंदा आहिनि ऐं ॿुॾो पियो हूंदो आहे। उन्हनि तव्हां ते मश्करियूं बि कयूं, कंहिं तव्हांखे 50 रुपया ॾिना भई तव्हांखे माना 50 रुपये ते विकामण वारो सम्झो पिए ऐं तव्हांखे माना एतिरो तव्हां ऐं ईअं हू आगा सिराज दुरानी त चयो त इहो अलाह जो अज़ाब आहे, अलाह जो अज़ाब अथव त तौबा कयो, इंसान जा पुटु थियो, भई इंसानियत सिखो त ख़ुदा जो अज़ाब खे सॾु कयो अथव, हाणे ॿुॾो त ख़बर पएव। माना इहे ॻाल्हियूं हुयूं त पोइ उन दौर में तव्हांजे कराची वारे माण्हुनि मदद पई कई। इंसानियत जो मक़सदु इहो हूंदो आहे त हिक ॿिए सां हमदर्दी ऐं हिक ॿिए जी मदद करणु हूंदी आहे। बाक़ी जेको आहे सो इंसानियत सिर्फ़ु इंसान जे हुन लाइ शेप में हुजणु इंसानियत न आहे हूंदी। त ख़ैर बहरहाल जॾहिं इहे कराची में इहे शयूं अचनि थियूं त असांजा इहे किरदार आहिनि ऐं हुननि जा इहे किरदार आहिनि। इन मां ई असांजे ज़र्फ़ जी ऐं हुननि जे ज़र्फ़ जी ख़बर थी पइजी वञे। उन खां पोइ ॿी ॻाल्हि त इहे ई सभु शयूं कराची में स्ट्रीट क्राइम एतिरो आहे। हाणे कराची जे मुक़ाबले में अगरि असां इंडिया सां कंपेयर न कयूं, पाकिस्तान में कंपेयर कयूं, कराची जे मुक़ाबले में अगरि ॿियो वॾो शहरु आहे पाकिस्तान में त उहो लाहौर आहे। लाहौर में तव्हांखे स्ट्रीट क्राइम नथो नज़र अचे, लाहौर में तव्हांखे ईअं पुरियूं मारियूं नज़र नथियूं अचनि, लाहौर में तव्हांखे पब्लिक ट्रांसपोर्ट नज़र थो अचे, लाहौर में तव्हांखे सफ़ाई सुथराई थी नज़र अचे, लाहौर तव्हांखे ईअं नथो ॿुॾी वञे। अगरि कुझु शाराऊं ॿुॾी वञनि थियूं त मिंटनि में उन्हनि खे साफ़ु कयो थो वञे, पाणी जो निकाल कयो थो वञे। ऐं उन जे मुक़ाबले में कराची जो जेको हाल आहे, हूअं असीं चऊं था कराची सिंध आहे, सिंध जी दिलि आहे, त पोइ सिंध जी अगरि तव्हां पंहिंजी दिलि सां ऐं कराची पंहिंजे जान सां भई इहे हल कंदा हूंदा त पोइ त जिन सां तव्हां माना जेको तव्हांजी दिलि न हुजे या जंहिंसां तव्हांजी नफ़रत हुजे हुन सां तव्हां कहिड़ो हाल कंदा हूंदा। त मक़सदु इहो त जेके कराची में अॼु थी रहियो आहे ऐं जेके कराची जा माण्हू अॼु फेस कनि पिया, हुननि में शदीद क़िस्म जी फ्रस्ट्रेशन आहे, शदीद क़िस्म जी जेका आहे उहो कॉम्प्लेक्स जा शिकार आहिनि। ऐं असांजा सिंधी हिन खे सेलिब्रेट था कनि त ॾिसो कीअं हीअ वीचारा रोइनि पिया, हिननि खे असां ॾंडो ॾेई छॾियो आहे। इहो तव्हां ॾंडो न आहे ॾिनो, कंहिं बि कम्यूनिटी कंहिं बि इलाइक़े जे माण्हुनि खे तव्हां उन्हनि खे जेको आहे सो केतिरो दॿाईंदा न, उन्हनि खे जेतिरो तव्हां दॿाईंदा वक़्ती तौर ते तव्हां उन्हनि खे दॿाए वेंदा, पर अॻियां हली उन जा आउटकम्स इलाही ख़राबु निकिरंदा आहिनि। हींअर जेको कराची जे माण्हुनि में फ्रस्ट्रेशन आहे, अहसास महरूमी आहे ऐं जेका तव्हांजे लाइ सोच आहे, उन खां पोइ अगरि तव्हां सम्झो था त कराची खे सिंध सां हमेशह गॾु रखिणो आहे, त इहे आऊं हिनखे वॾो माना ख़ुदा न ख़ास्ता पर आऊं हिनखे थींदे न पियो न पियो ॾिसां। जेको हींअर थी रहियो आहे, जेके कराची जे माण्हुनि जा व्यूज़ आहिनि ऐं जेतिरी असां में उहो तक़सीम पैदा थी चुकी आहे, हिक ॿिए सां नफ़रत पैदा थी चुकी आहे, जेको असांजी कम्यूनिटीज़ में जेतिरी जेका आहे न हिकिड़ी लैक ऑफ कॉन्टेक्ट आहे ऐं जेको आहे सो इहे हालात आहिनि। हिन सां हींअर तव्हां भले उन्हनि खे दॿाए छॾियो, पर हींअर हिकिड़ो नैरेटिव उते बिल्ड थिए पियो, न सिर्फ़ु उते बिल्ड थिए पियो बल्कि तव्हां पाकिस्तान जे कंहिं बि शहर में वञो, हर हंधि इहा ॻाल्हि पेई हले आहे कराची खे तबाह करे छॾियो वियो आहे, कराची सिंध गवर्नमेंट जे अंदरि तबाह थी वियो आहे, कराची खे सिंध जी हुकूमत तबाह करे छॾियो आहे। कराची में सिंध जा अंदरूनी इलाइक़नि मां वॾेरा जेको आहे सो पंहिंजनि हारियुनि खां ऐं पंहिंजे जेको आहे सो बिरादरी जे माण्हुनि खां वोट अची वठी कराची खे तबाह पिया कनि, कराची सां ज़ुल्म आहे, कराची खे हीअं थियो ऐं वाक़ई में ईअं आहे। त इहो न सम्झो त इहो वक़्ती इहो तव्हांजी का कामयाबी आहे या हिनखे तव्हां सेलिब्रेट कंदा। इहो ॾिसो अॼु ठीकु आहे तव्हां सां गॾु असांजी सिंध गवर्नमेंट सां गॾु जेको एस्टेब्लिशमेंट जो हथु आहे ऐं उहो जेका आहे सो सिंध में जेको वणे सो कनि पिया ऐं हिते वॾा वॾा DHAs बि ठहनि पिया, DHACTs बि ठहनि पिया ऐं इहो पर एस्टेब्लिशमेंट कंहिंजी बि न आहे हूंदी। हींअर तव्हां ॾिसी वरितो इमरान ख़ान वारे केस में, इहा ई अगरि एस्टेब्लिशमेंट सुभाणे इन शइ सां खेॾंदी ऐं जेको आहे सो सिंध खे अलॻि करण वारनि माण्हुनि जी पुश्तपनाही कंदी ऐं पोइ तव्हांजे हिननि वॾेरनि में जेके हींअर इहे सिंध लाइ केरु विढ़ंदो हिननि मां, इहे वॾेरा विढ़ंदा की पंहिंजो शर्जील मेमण विढ़ंदो सिंध जे हक़नि लाइ या जेको आहे सो आगा सिराज दुरानी विढ़ंदो या मुराद शाह विढ़ंदो। इन करे बहितर इहो आहे त हिन लेक ऑफ कॉन्टेक्ट खे ख़तमु कयो
मिली सिंध जी तरक़ी लाइ कोशिशि कयो। इहा माण्हुनि में इहा जेको माना इहो जेको नैरेटिव जेको बिल्ड थी चुको आहे ऐं स्ट्रॉन्ग आहे बिल्कुलु, उन्हनि जे आर्ग्यूमेंट्स में वज़न आहे। इन नैरेटिव खे चेंज करण लाइ कराची खे सुधारण जी कोशिशि कयो। न त कराची को दुनिया जा वॾा वॾा जेका न मुल्क उहे टुटी विया, वॾे बांग्लादेश असांजे साम्हूं आहे। कंहिं बि क़ौम खे तव्हां घणो टाइम दॿाए नथा सघो। सुभाणे वक़्तु फिरंदो, हालात फिरंदा। अॼु MQM जे दौर में हुननि जे हक़ में हालात असांजे ख़िलाफ़ु आहे। हाणे 15 सालनि खां हालात असांजे हक़ में हुननि जे ख़िलाफ़ु आहे। वरी वक़्तु बदिलजंदो, वक़्तु हर कंहिंजो न आयो हूंदो। वक़्तु जॾहिं बदिलजंदो, वरी जॾहिं हुननि खे मौक़ो मिलंदो त कोशिशि कयो त जॾहिं हुननि खे मौक़ो मिले त ओतिरो बुरो न थिए जेतिरो हींअर हुननि सां थी रहियो आहे। इन लाइ मिली करे हिकु सिंध लाइ ज़रूरी आहे त तालीम बि हिकु जहिड़ी हुजे, जेके हुननि में महिरोमियूं आहिनि कोटा सिस्टम जे थ्रू। ऐं नथो चवां कोटा सिस्टम खे जेको आहे सो ओवरनाइट तव्हां जेको आहे सो नल एंड वाइट करार ॾेई छॾियो, बल्कि उन्हनि खे सम्झायो ऐं उन्हनि खे बि उन्हनि जा हक़ ॾियो। उन्हनि खे गॾु खणी हलो पंहिंजी तरक़ी में। हिक ॿिए खे सोशल मीडिया ते गारियूं ॾियण सां कुझु कोन थींदो। ऐं इहा यादि रखो त का बि शइ खे गॾु रखण लाइ अगरि तव्हां सम्झो था कंहिंखे दॿाए जेको आहे सो तव्हां हुननि जे इलाइक़नि ते काबिज़ रहंदो, या हू असांजे इलाइक़नि ते काबिज़ रहंदा, ऐं हुन सां इहो कोन थींदो। इन करे कोशिशि इहा ई कयो त हिकु इहे जेको इहा अहसास महिरूमी थिए पई जेको कराची सां थिए पियो, इहो न थिए। न त इन जा वॾा ऐं बुरा आउटकम्स ॾिसां पियो।